इस्लामाबाद में पोस्ट बजट प्रेस कॉन्फ्रेंस कंदे सागदार चयो त अल्लाह जो शुक्र आहे जो हुननि 5वीं बजट पेश कई, 6वीं बजट पेश करे तारीख़ लिखी वेंदी। संदसि चवणो त ईंदड़ साल 10,000 मेगावाट बिजली जी पैदावार संदन हदफ आहे। सीपैक रिथॉन सां इक़्तिसादी तरक्कीअ में तेज़ी ईंदी। हुन चयो त बजट में ॿियनि शोबनि जी भेट में दिफ़ा खे वधीक अहमियत ॾिनी, जॾहिं त ज़रई शोबे ते ख़ासि ध्यानु ॾेई हारियुनि लाइ ख़ासि स्कीमुनि जो ऐलान कयो आहे। नाणे वारे वज़ीर चयो त हारियुनि खे बिना व्याज कर्ज़ फराहम कया वेंदा। 20 लाख फार्मर जो 12.5 एकड़ तक जिनकी ज़मीन होगी और उसकी 50,000 रुपये का लोन होगा, लेकिन जो उसका मुनाफा का शरह है बैंकों का वो 9.9% से ज़्यादा नहीं ले सकते। इस वक्त करीबन 15% लेते हैं। तो ये एक स्पेशल छोटे फार्मर्स के लिए 20 लाख फैमिलीज़ के लिए स्कीम का हमने अनाउंस किया है। हुन चयो त वफ़ाक़ी बजट में का बि नई वॾी टैक्स न लॻाई वई आहे, तंहिं करे को बजट जो जवाज़ ॼाणाए अघु वधाए त उनखे रोकियो वञे। इसाकदार चयो त अहिड़ी का बि टैक्स नाहे लॻाई वई जंहिंजो आम माण्हूअ ते असरु पवे, ख़र्चनि खे नाणे ज़ख़ीरनि खां वधणु न ॾिनो वेंदो। संदसि चवणु हो त बजट में 3 बदिरां 5 वरियनि जो मैक्रो इकनॉमिक रोड मैप तजवीज़ कयो वियो आहे। नाणे वारे वफ़ाक़ी वज़ीर चयो त मैक्रो इकनॉमिक इस्तेहकाम जे बुनियाद ते बजट ठाही वई आहे। तरक़ीअ जी शरह 6% रखी वई आहे, जंहिंजी हासिलात वॾी कामयाबी हूंदी। इसाकदार चयो त चूंडुनि खां अॻु मीसाक मईशत ते मुतफ़िक़ थियणु ज़रूरी आहे। जेकॾहिं हू 5 जून 2018 ताईं बजट मंज़ूर कनि त कहिड़ो मसइलो आहे। हुन चयो त 6वीं बजट पेश करण लाइ कंहिं बि तरमीम जी ज़रूरत नाहे ऐं निगरान सरकार खे इहो हक़ ॾियणु घुरिजे। नाणे वारे वफ़ाक़ी वज़ीर चयो त हलंदड़ साल ज़रई पैदावार 3.46% आहे। GDP गिरोथ 5.28% रही ऐं सनती पैदावार में 5.02% वाधि थी। इसाकदार चयो त DAP मामले खे सवलो करण लाइ सेल्स टैक्स में 300 रुपया घटिताई करण जो फ़ैसिलो कयो वियो आहे। ये DAP का जैसे जिसका मैंने कहा कि 300 रुपये हम सेल टैक्स कम किए, इसका करीबन 13.8 बिलियन हमें रेवेन्यू में कमी आई। संदसि चवणो त नए माली साल जी बजट में 87 अरब रुपया टैक्स आहे, जेका आवाम ॾेई सघे थो। हुकूमत तरफ़ां 500 अरब रुपयनि जी नई टैक्स लॻाई वई आहे। इसाकदार चयो त सोशल मीडिया ते पढ़ियो त खीर जा अघु वधी विया आहिनि। हुननि खीर बाबति का बि तब्दीली नाहे कई, इन करे अघु वधाइण जो को बि जवाज़ नाहे। मैंने सोशल मीडिया पे सुना है, आई होप इट इज़ रॉन्ग, कि जी दूध की कीमतें बढ़ गई। और भाई दूध की रजीम तो उसी तरह जो पिछले साल थी, एक चीज़ भी नहीं उसमें यानी हमने चेंज की। तो मैं समझता हूँ कि इसमें नेशनल फूड सिक्योरिटी को हम बिल्कुल कहेंगे अभी, और प्रोविंशियल गवर्नमेंट्स को भी। आई डोंट नो हाउ फार दिस इज़ ट्रू, कि मैंने एक जो सोशल मीडिया पे एक ये जो पढ़ा है, तो बिल्कुल ये कीमतें नहीं बढ़नी चाहिए। नाणे वारे वज़ीर चयो त पोरित जो घटि में घटि माहवार अजूरो 15,000 रुपया मुक़ररु कयो वियो आहे। संदसि चवणु हो त मोबाइल फ़ोन कार्डनि ते 1% टैक्स घटाई वई आहे। सर्विस सेक्टर में भी हमने IT को काफ़ी चीज़ें दी है। FAD भी कम हुई है, ID पार्क की बात हुई है, उस पर जो फ़ोन कार्ड्स हैं उसको 1.5% कम किया गया है। इसाकदार चयो त IT जे शोबे में 10 लख माण्हुनि खे तरबियत ॾिनी वेंदी। हुन चयो त हुकूमती पॉलिसियुनि सबबि हलंदड़ साल वापारी खसारो 8.2% मां घटि थी 4.2% ताईं पहुतो आहे। नाणे वारे वज़ीर चयो त पाकिस्तान डेवलपमेंट फंड खे फ़ाल कयो वियो आहे, जंहिंखे अणधुरे ऐं पेशावराणे अंदाज़ सां हलायो वेंदो।